नाज़रीन, सॼी सिंध जियां मीरापुर में भी कश्मीर जे एके जे इज़हार तौर मुख़्तलिफ़ धुरिन पारां रैलियूं कढियूं वयूं। उन ई मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवीअ जे रिपोर्टर आकाश कुमार सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। पाकिस्तान गवर्नमेंट, पाकिस्तान जो अवाम सभु जेको कश्मीर सां गॾु आहे, जेके बि हिन वक़्तु कश्मीर ते ज़ुल्म थियनि पिया, उन्हनि जे लाइ इहे सभु दुनिया खे मैसेज ॾियणु चाहियूं था त कश्मीर ते थींदड़ ज़ुल्मनि खे बंदि कयो वञे ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजी आज़ादी जो हक़ु ॾिनो वञे। इंडिया उतां जे मौसूम ॿारनि खे, नौजवाननि खे, औरतुनि खे उन ते ज़ुल्म करे थी, तशद्दुद करे थी, उन्हनि खे ज़दोकोब करे थी, उन्हनि खे मारे थी पई, उनजा हक़ गज़ब करे थी पई। असां अक़वाम मुतहदा खां अॼु बि डिमांड था कयूं त पंहिंजे पास कयल कानून मुताबिक़ उनखे आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी ॾियारीनि ऐं उन ते अमल पैरा कराइनि। उन्हनि खे इहो मुतालबो था करणु चाहियूं अक़वाम आलम खां त जेके असांजे अक़वाम मुतहदा में जेको पास थियल कानून आहे कश्मीर जे हवाले सां त उनखे ख़ुदि इरादे जो हक़ु ॾिनो वञे ऐं उन सां जेको ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे, उहा ख़तमु कई वञे। शहर शहर करिया करिया 5 फरवरीअ ते माण्हू घिटियुनि घरनि मां निकिरी अची रोडनि ते पहुता आहिनि ऐं रोडनि ते इहो पैगाम था ॾियनि त असीं कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं जेसि ताईं कश्मीरियुनि खे ख़ुदि हक़ ख़ुदि रियायत न ॾिनो वेंदो तेसि ताईं असां इन ॾींहं खे पूरी दुनिया जे आलम जे अॻियां निर्वार कंदा रहंदासीं। इंडिया जे हर ज़ुल्म खे त नारा त सेक्युलर स्टेट जा था लॻनि ऐं हर माण्हूअ खे उते आज़ादी आहे, का आज़ादी कान्हे। असां पाकिस्तानी कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं कश्मीर असांजी शहरग आहे, कश्मीर असांजा धार न आहे ऐं नई कश्मीर खे असां कॾहिं धार थियणु ॾींदासीं। कश्मीर बनेगा पाकिस्तान खे जेको आहे सच साबित कंदा।